सिंध पंजाब कोडी कोडी रांध जो शानदार मुकाबलो पाकिस्तान जे बिन सूबन जा पहलवान जोधा जवान पहिरियों जोड़ रांध में पहिरियों जोड़ ओडा बावलपुर लियाकतपुर आई फैसलाबाद शेखुपुरे जा पहलवान हेडा रहीम यार खान सादकाबाद वरी सिंध पूरी सिंध चूंडियल नौजवान हाई किला जा पहलवान कोडी कोडी जा साईं वण जी काठी गड थियला सिंध पंजाब रांदा अज फाइनल मुकाबलो आ हिकड़ी भरपूर ताड़ी ते सिंध वारन ला हिकड़ो मिनट एहसान एहसान हिकड़ो मिनट साईं सब खां अग में पहलवान जानिब अली उमरानी आई पंहिंजे टीम जो कैप्टन आ पहलवान मार्शल बिरोई पहलवान गुलबार पिताफी सद्दाम हुसैन मरी पहलवान हमजल उर्फ चरियो मरी शीशनाग आई जमील मंदला शारी ई सिंध टीम आ हाणे पंजाब वारा ताड़ी ते पंजाब वारन ला लगे ताड़ी सब खां अग में कैप्टन पंजाब टीम जो पहलवान मलक एहसान पहलवान अजहर अब्बास कुरैशी पहलवान शानी कोबरा पहलवान मोहम्मद खालिद शर्र पहलवान साईं अबरार वड़ाइच आई कबूतर क्रेक पहलवान आ क्रेक हिकड़ी भरपूर ताड़ी थे लगे ताड़ी लगे ताड़ी लगे ताड़ी लगे ताड़ी लगे ताड़ी कोडी कोडी रांदा मुकाबलो आज सख्त आ रांद में शीहन जो मुकाबलो आ शीहन सा मर्दन जी रांदा ई रांद मर्दन जी आ बहादुर सिंध जा कूंधर भरपूर लगे ताड़ी लगे ताड़ी लगे ताड़ी हाँ ये जोगी हाथ दिल भर दावत मुरली यार वजेंदा दीदार तेरे दा तालिब हाँ वत तैकू यार गुलेंदा रांद जो अनकरीब आवाज जैसा मुकाबलो आ साईं मोहतरम गोला नबी मोराई साहब पंजे दोस्तन सां गॾु रांद में तशरीफ़ फरमा हिकिड़ी भरपूर ताड़ी थे लगे ताड़ी माण्हू सभिनी सुहिणा सलामा मोराई साहब के ऐं उनजी पूरी टीम खे मेहरान टीवी खे ॿिन्ही हथनि सां सलामा चाहे सिंध जी सकाफती बुनियादी रांदियुनि खे हथी वठाई ऐं यादि कयो मेहरान टीवी साईं हीअ रांद मेहरान टीवी जे ज़रिए सिधो सवां खे हर जाइ ते ॾिसण में ईंदी इंशाअल्लाह पूरी दुनिया में पढ़े वाह फकीर वाह माण्हू सभिनी सुहिणा ही असांजा सकाफती मंगणार फकीर आहिनि ही असांजी तहज़ीब आहे असांजी सकाफत आहे असांजी मोहबत आहे असांजी ख़ुशी आहे अदा अखर बुरी सिंध ऐं पंजाब कोडी कोडी रांद इन रांद में रांदिन वारे ख़ातिर हुकूमत सिंध जो तावन आहे जीअं त अखर बुरी टास थियो जंहिंमें कैप्टन मार्शल बिरोई सिंध टीम टास खटे वई आहे हिकिड़ी भरपूर ताड़ी थे लगे ताड़ी सिंध वारा टास खटे विया आहिनि सिंध ऐं पंजाब कोडी कोडी रांद शान शौकत सां पंज नारा पंजनि हिकु नारा हैदरी वड़े कंधार वा साईं बिस्मिल्लाह सां रांद हाणे शुरू आहे अवांजे हैदराबाद शहर में सिंध पंजाब कोडी कोडी रांद मेहरान टीवी जे तरफां हीअ रांद शान शौकत सां हिन रांद में ख़ासि तावन आहे
रांदिन वारो खातो हुकूमत सिंध जो रात में मोतबर दोस्त तशरीफ फरमाइन हले 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 रांद बिस्मिल्लाह सां सब खां पहिरियां वञण लाइ तयार आहे सिंध टीम जो नौजवान पहलवान सद्दाम हुसैन मरी वड़े मरी वाह ई मरी काजी अहमद नवाब शाह वाह मरी वाह खयो वञे रात जो बेहतरीन मुकाबलो ही रात 10 वगे खां पोइ रात 10 खां 12 ताईं रांद अॼु रात मेहरान टीवी ते ॾेखारी वेंदी सभिनी दोस्तनि खे इतला वरी सुभाणे सुबुह जो वरी 12 खां 2 वगे ॾेखारी वेंदी ॾींहं जो सुभाणे वरी वाह 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 लगे ताड़ी वाह पंजाब वाह बाबा पहिरीं रात जो फ़ैसिलो आहे 15 पॉइंटनि ते 15 पॉइंटूं जेको अॻे कढंदो उहा फाता टीम आहे पहिरीं रांदि शुरू आहे जंहिं पहिरीं पॉइंट हासिल कई आहे पंजाब वारनि सिंध पंजाब वाह कोडी रांदि अदा पालवान जो कदुरु कयो हा पालवान सॾे पालवान मलक एहसान पालपुर अॻियां लाशारी मुक़ाबिलो आहे मलक छॾाए पियो छॾायो भले ताड़ी हणो लगे ताड़ी वाह कंधार वाह सोना टाप ते विड़ियो आहे मलक पावलपुर इन मलक जा इंटरनेशनल जलसा थिया आहिनि पावलपुर डिप्टी कमिश्नर मेहरबान ऑफिसर मेहरबान पावलपुर डिवीजन पहलवान गुलबार खान पिताफी जिलो खैरपुर अज पातो पिताफी मोहतरम गुलाम नबी मोराई साहब रात में तशरीफ फरमाइन बड़े सोना वाह खड़ो पंहिंजे भाउ खे खैरपुर में अज आयो आहे कार करे आयो आहे कार ते पातो आहे पिताफी खणो सिंध वारा संभालियो पंहिंजे खे न त रांदीगर ठाहियो ये असांजे अबे ॾाॾे जूं रांदियूं आहिनि ही क़दीमी रांदियूं आहिनि ही रांद मलाखड़ो कोडी रांद सकाफती रांद आहे तहज़ीबी रांदियूं आहिनि मोराई साहब खे सलाम आहे जंहिं रांद ठाही आहे हैदराबाद जे शहर में बाबा वॾी ॻाल्हि आहे ताड़ी लगे ताड़ी आता मोहम्मद खान पिता भी पातो आहे पिताफिन में मां आता मोहम्मद खान पिताफी जो मशहूर आहियां आता मोहम्मद पिता भी कल भी पातो अज भी पातो आहे महिरबानी सोलंगी जो टोलो लथल आहे हेठां राजड़ पाता आहिनि पर हर क़ौम सां तालुक रखंदड़ शौकीन दोस्त मेहरान टीवी जा डायरेक्टर मेहरान टीवी जा मूसीकार मेहरान टीवी जा हिदायतकार मेहरान टीवी जा अदाकार वॾी ॻाल्हि आहे वाह है उमराणी पहलवान जानिब अली उमराणी चेकमबाद का पातो आहे उछारी मुर्शी कयो मुर्शी ओ पंजाब वाले पहलवान के अर्जात टाइम न विञायो क्या हुआ
भाई आगे बढ़ो, आगे बढ़ो। मथे मथे उमरानी, उमरानी मोंडे, मोंडे, मुर्शदी मोंडे। पहलवानी जो मैदान आहे, पहलवानी जो मैदान आहे। हणंदे त वणंदे, हणंदे त वणंदे। कोडी कोडी रांद सिंध पंजाब हैदराबाद शहर में मां जाबिर अली ऐं जोहर अली जो भी मशहूर आया बाबा हणे बच 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 अल्लाह छडायो 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 छडायो। वाह उमरानी वाह, वाह कंधार वाह। बाकी रे थोरो ब्रेक भी दियो। वाह 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 वाह। इंटरनेशनल मुकाबलो सॼे उमरानी खे इनाम दियो। टॉप ते विड़ियो आहे उमरानी, टॉप ते विड़ियो आहे उमरानी। पॉइंट खां पोइ थोरो झलको ॾियो, पॉइंट थिए पोइ। सिंध पंजाब कोडी कोडी रांदि हैदराबाद शहर में मेहरान टीवी वारनि दोस्तनि जी कावशनि सां कोशिशनि सां इंटरनेशनल रांदि जंहिंमें ख़ासि तावन रांदियुनि वारो खातो हुकूमत सिंध जे तरफ़ां। अदा न पटे खां ॿाहिरि न वञो, पटे खां ॿाहिरि न वञो, पटे खां ॿाहिरि न वञो। पटो ई सेंटर वारो आहे, बाक़ी भली हलिया वञनि भितर पिया। हितां लंघणो अथनि। होशियारी ग्रेक पहलवान मोहम्मद वसीम, मोहम्मद वसीम फैसलाबाद। आ सोना सोना देख के सवाल की तो से असा कर सोना कर गया माना। है बिरोई है, ये बिरोई अहमद खान बिरोई जो पुट्रा उस्ताद अहमद। आ हेठ मथे चलो वठो मुकाबलो सोचता बिरोई बिरोई पर हेठा 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 किरेक जो चले साणो मुकाबलो साणो चलियो 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 साणो साणो मुकाबलो वॾो चल लगी वियो। ताड़ी ते हल। इहो तो पंजाब, इहो तो पंजाब। सिंध वारा पंहिंजी पंहिंजे पाण खे ठाहियो, पंहिंजे पाण खे ठाहियो। पाचियो हर दिल अजीज दोस्त बहादुर ऐं यारवेस ग़रीबनि जो यार, ग़रीबनि जो यार आगा ज़फर दुरानी साहब। आगा ज़फर दुरानी साहब मैदान में हिकिड़ी भरपूर ताड़ी थे। लगे ताड़ी तव्हांखे ताड़ी में कसा आहियूं जा। हिकिड़ी अहिड़ी ताड़ी हणो त ख़बर पियो ओॾे शहर में भायो ताड़ी हणो। लगे ताड़ी। वाह 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 वाह। हणे रोके रोके हो रहा सीधियूं कुआरियूं न हणो। इनाम जो पितावी जो कदुरु कयो। टाप ते विड़ियो आहे पितावी, पितावी पहलवान आहे। अचो सूरन वारियूं कयूं सूर पचार। साईं आगा साहब हाणे रांदि में तशरीफ़ फरमा थियो आहे, जंहिंजी मोराई साहब सां मोहबत आहे, मोराई साहब सां मोहबत आहे। आगा ज़फर दुरानी साहब मेहरबानी। कोडी कोडी रांदि जो शानदार मुकाबलो। मलक एहसान है शीशनाक, है शीशनाक। अल्लाह हलो गोठ, हलो गोठ। हली पंहिंजे अबे ॾाॾे जी किरत कयो। ॾिसो ॾाटो बनी ते पाण रांदि ते दोस्त पिया अचनि पिया। रांदि जो जबरदस्त मुकाबलो अव्हांजे साम्हूं आहे। जबरदस्त चैलेंज इंटरनेशनल मुकाबलो सिंध पंजाब कोडी कोडी रांदि। पहलवान सद्दाम हुसैन मरी साईं मरी जो ॻोठ जबरदस्त मेलो थींदो आहे। हा गाज़ी अहमद लग जिते इंटरनेशनल रांदि आहे हर साल कयो वञे जोरी करे। कुझु बि कोन्हे अॾे, कुझु कोन्हे हिननि में।
आए छा मानी तवा कोन था खाओ डंडा मारो ठोक्यो हे 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 छदा छदा भज भज छदा मुर्शी करे अल्लाह बचे पियो छदा हाणे सही केॾां करे हाणे केॾां वञे हाणे रस्तो नथो मिले मरी किथां वञे मरी छॾाए पियो मरी छॾाए पियो छिक छिक ताड़ी 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 वाह 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 अॼु साईं सिंध वारनि जो अख ख़राब आहे रब रहम करे सिंधी विढ़नि पिया अहिड़ो वॾो आहे ही मोहबत जो मैदान आहे ही पहलवानी जो मैदान आहे छो जो पंजाब वारा बि असांजा भाइर आहिनि हू बि महिमान आहिनि पर पहलवानी मैदान में रियायत न आहे हिते रियायत न आहे साईं पहिरीं रांदि 15 पॉइंटनि ते आहे 6 पॉइंटूं हासिल कयूं आहिनि पंजाब वारनि ऐं 3 पॉइंटूं थियूं आहिनि सिंध वारनि जूं 4 थियूं आहिनि 4 हा हिकिड़ी हींअर थी टोटल 4 पॉइंटूं आहिनि सिंध वारनि जूं 6 पॉइंटूं आहिनि पंजाब वारनि जूं हा हिकिड़ी हाणे ठही आहे न 3 थियूं आहिनि टे 6 जो मुकाबलो आहे पहलवान अजहर अब्बास कुरैशी पंजाब लियाकतपुर कुरैशी तेल हणी आयो आहे अॻियां पोयां कंध में मथे में तेल ॾाढो आहे हा बाबा है सोना है बिरोही ही बिरोही पर कुरैशी बि कुरैशी आहे जहिड़ो वॾो आहे मेहरान टीवी ते सख़्तु मुक़ाबिलो आहे कोडी कोडी रांदि जो सिंध पंजाब रांदि जो बहितरीन मुक़ाबिलो चलियो आहे जहिड़ी मुक़ाबिलो छॾाए पियो छिक रोके नाराए हैदरी ताए कसम हिकिड़ी भले ताली पिरोईला लॻे ताली जबरदस्त चले मुक़ाबिलो वाह 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 पिरोही वाह सिंध दोस्तो घोड़े इनाम पिया ॾियनि दोस्त हा सभई कदुर कयो टॉप ते मिलियो आहे पहलवान मार्शल पिरोही टॉप ते वॾी ॻाल्हि आहे कोडी रांदि जंहिं ते मोहतरम अब्दुल रसूल पिरोही महिरबान रईस अली अकबर जमाली साहब महिरबान आता रांदि हले सेवा कर समूड जी जित चर वहे थो चाल रांदि जो इंटरनेशनल मुक़ाबिलो आहे छोकिरनि खे पोइते कयो अॻिते न वधो महिरबानी करे पटे खां पोइते थियो घणो पोइते थियो पटे इन बोर्डनि खां पोइते थियो इन्हनि पेंडरनि खां पोइते थियो महिरबानी करे पोइते थियो पहलवान सिंध जो बहादुर सिंध जो बयानाल पहलवान जाने वाली उमरानी जिलो चेकंपात ये गली खैर जुबा साईं गली में जबरदस्त है इंटरनेशनल मुकाबला था सिंध पंजाब है पांचे शहर पंजे जिले जो मकबूल पहलवान है सिंध जो मशहूर पहलवान है उमरानी जी गाला जैते अमीर मेहरबान है सरदार मेहरबान है नवाब मेहरबान है मिनिस्टर मेहरबान है साहबी मेहरबान है डॉक्टर मेहरबान है आ सोना हेठ मथे वो सारी अखियूं खोल ओ मरानी विड़ी ॾेखारियो हाय हाणे ठोक आए छा कुछ बि कोन्हे वट हाणे उमरानी वाह हिते भज रोके वाह
उमराणी वाह वाह कंधार वाह साईं टांटा वॾी ॻाल्हि आहे उमराणी टॉप ते विढ़े पियो टॉप ते विढ़े इनाम ॾियो ही पहलवान आहिनि इन्हनि जी खोराक बि वॾी आहे इन्हनि जी रिहाइश बि वॾी आहे इन्हनि जी पोइ आका बि वॾी आहे कदुरु कयो ईअं न कयो हा कदुरु कयो वहंदा हुजो पहलवाननि सां टे 4-4 हज़ार किरा हुआ आऊं कीअं छॾियां सूमरा तन पहाड़नि पचार आऊं कीअं छॾियां सूमरा तन पहाड़नि पचार ही साईं ॾोट आया आहिनि मोराई साहिब जे तरफ़ां अॻे ई मोराई साहिब काफ़ी असांखे इनाम ॾेई चुको आहे साईं हरदिल अज़ीज़ दोस्त असांजो मोहसिन असांजो सरपरस्त शफ़ीक हरदिल अज़ीज़ मोहतरम गुलाम नबी मोराई साहिब जा असीं वरी बि मशहूर ई थोराईंदा आहियूं जंहिं तरफ़ां मूं त इनाम पातो आहे महिरबानी साईं जन जी कुर्ब इंतज़ार आहे पहलवान जो वो चरिया अरे रांदि ते आयो वो चरिया रांदि विड़ी ॾेखारे ॻोठ खां संभरी ठही आयो वई हा ॾिसो वाह वाह हले आगा सफर दुरानी साहब रात में तशरीफ फरमाए जंहिंजी मोहब्बत आहे मोराई साहब सां पंहिंजे दोस्तनि सां गॾु रात में तशरीफ फरमाए न कल्ह बि साईं जन रात में कई पाता बाबा छॾायो बिरोई खां बिरोई खुटी पियो छो जो पहिरियों ज़ोर लॻंदो आहे 100 वारो 70 ते अची बीहंदो ज़ोर अहिड़ी शइ आहे ऐं इनाम पातो आहे आगा ज़फर दुरानी साहब जे तरफ़ां मां आगा साहब जो तहे दिलि सां मशकूर आहियां साईं जन जी महिरबानी उनजो कुर्ब असां पिरनि विच में वहे थो दरिया हलंदा हलो पहलवान गुलबार खान पिताफी खैरपुर सोपतेरो जिते साईं सिद्दीक शाह जो सालियानो मेलो थींदो आहे इंटरनेशनल रांदि थींदी आहे उते ऐं पिताफी सोना भाई क्या हुआ ये ना पंजाब पर जी केड़ी पाण में बधिया हणे ते तवण ते ठोक वजा ये वजायो रोके सख्त मुकाबलो है पंजाब वाह पंजाब हुआ ताली ते पंजाब वारन लगे ताली पंजाब वारन साईं पिता भी कार करे आयो आहे किराओ पिता भी सजायो कयो आहे पिता भी विढ़े पियो टाप ते विढ़िया पिता भी पंजाब वारा विढ़नि पिया पर सिंध वारा बहादुर मोह ॾियनि पिया साईं हरदिल अज़ीज़ दोस्त पातो आहे इम्तियाज़ मोराई साहिब ऐं बशीर मेमून साहिब उन सां गॾु मोहम्मद रफ़ीक ईसानी साहब जो कुर्ब है होशियारी है मलक बच अल्लाह बचे पियो छिक रोके हल जोरी छड़ायो लाशारी का मलक सिंध का पॉइंट हासिल कई पंजाब ताली ते पंजाब जे पहलवान लगे ताली टाप ते विढ़े पियो मलक सोनो पहलवान आहे पंजाब जो
अज कुछ सावकान नजर आई है। हाँ छोजो दुरानी साहब तशरीफ फरमाए। आ सोना सोना देख के सवाल कितो से असा कर सोना कर गया माना। रांध जो इंटरनेशनल मुकाबलो सिंध पंजाब कोडी कोडी रांध मेहरान टीवी ते ही रांध हमारी शो पिया इंटरनेशनल मुकाबलो इंटरनेशनल रांध में खास तावना रांधिन वालो खातो हुकूमत सिंध जो तावना वाह सोना वाह वाह कंधार वाह आहे को लगवा केड़ो वजो मरी मरी छड़ा पियो सिंध पंजाब हेलो 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 वाले वाह वाह मरी कंधार वाह लख जो दा कयो हा कोडी कोडी रांझो शानदार आई फाइनल मुकाबलो कोडी रांझो आज फाइनल मुकाबलो आ रात में मोतबर दोस्त रात में तशरीफ फरमाए ने मेहरान टीवी वाला पंजे आयल सबनी मेहमानन जा तय दिल से शुक्रगुजार आहिनि सबन के दिल जे करण से भले कार चवन था इम्तियाज मोराई साहब रात में वाह वाह आने आने ए चरिया कुट 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 वन ताड़ी तय लगे ताड़ी हल चरिया चरियो वियो चरे खां छाणो आगे पट्टे ते पातो आ इम्तियाज मोराई साहब जी मेहरबानी बशीर मेमून साहब आई रफीक ईसानी साहब जो थोरो हाँ कोडी कोडी रांझो आज फाइनल मुकाबलो दोस्तों पंजी रांधिन के फरोग दियो पंजी सकाफती रांधिन के मोराई साहब के सलामा दोस्तन के लखा फरीना बनला तैयारा सिंध जो बेहतरीन बारी जो पहलवान जाने वाली उमरानी उत्तर लाल विढ़े पियो सिंध बलोचिस्तान मकबूल पहलवाना उमरानी मां एहसान कलवड़ जो तय दिल से शुक्रगुजार आया मुर्तजा मजबूर जी मेहरबानी जोरी जोरी खयो वञे आई चांडे सावयो थोरो जोरी जोरी छाए उमरानी पो चौथा महबूब ॻाल्हाए तो असां सां हा हले हले छाए ओ उमरानी रात के बतायो यार रात अॻिते हलायो मेहरबानी करे मेहरबानी रात के हलायो के चऊं आयो काफिलो तरह मोचारी तोड़ रात में इंटरनेशनल मुकाबलो आ सिंध पंजाब रांध आज फाइनल मुकाबलो आ पहलवान जाने वाली उमरानी है उमरानी आ सोना भाई क्या हुआ लगाओ हने छा थई माइट थई छा ठोकी छो न तो हने ओए इए आजा आए उमरानी हने हलियो आ अल्लाह लगे ताड़ी सारे भी तो उमरानी सारे भी तो खड़ो पंजे भा के रात जो फाइनल मुकाबलो मेहरान टीवी ते शानी शौकत सां हैदराबाद शहर में बाबा साईं 9-8 जो मुकाबलो आ 9-8 9 पॉइंटू पंजाब वारनि जूं आहिनि 8 पॉइंटू सिंध वारनि जूं आहिनि कोडी रांधा पहलवान क्रिक पहलवान मोहम्मद वसीम फैसलाबाद
वो चलिया है लाशारी है लाशारी हाँ ये कम कौन थी दुई कुछ विड़ी ॾेखार कुछ हिकमत अमली सां ॾाप सां साणप दिमाग़ का कम वठो नवा नोट बोराई सावे तरफा नेशनल बैंक जा नोट हलन पिया नेशनल बैंक जा नोट हलन पिया ऐ सोना पालवान गुलबार खान पिताबी सिल्लो खैरपुर सोपतेरो सिंध जो नौजवान सिंध सोनिया मौला किथे अल्लाह साईं राम कजा अल्लाह साईं राम कजा मुझा साईं पिताबी के बचाए जा अल्लाह साईं पिताबी जो खैर हुजे सबन जो खैर हुजे आ पिताबी मुर्शी करे अरे तुझो पी करो कंथारा विड़ी रखार छो जो मुंह ते ऑब्जेक्शन लगला बाहर न ॻाल्हाइबो वधी अन वठ कहिड़ो आहे पिताबी आहे एॾा कोपरो आहे फौजी खां छॾायो वाह ताड़ी थे वाह पिताबी वाह गुलबार वाह सही पिस्टोल पहलवान आहे गुलबार पिताबी पिस्टोल पहलवान पिस्टोल 6 फेर कंदो आहे 6 फेरनि खां मथे फायर नहीं साई पोजीशन ही है तो 10 पॉइंटू पंजाब वारनि जो आहिनि 9 पॉइंटू आहिनि सिंध वारनि जो हाणे वञण लाइ तयार आहे पंजाब जो नॉमिनेट पहलवान मलक शान पावलपुर डिवीजन ऐं जो जिलो रहीम यार खान कहिड़ो वॾो आहे हा पहलवान नचनि कुॾनि पिया अॻिते पोइते मलक अने ओए अजी दी अल्लाह अने रोक ना भाई नहीं रोक ताली ते साड़े विताई लाशारी हल गोठ बाबा आ माल मते दी कर ए हाजी उर्सला सारियो पहलवाना आदा कतुर कयो कतुर वारा कम था खुदा खरीदार हीरे जवार जी के साल कलान सार जेके लोह कुटिन लोहार तन के कतुर करो सोन जो सदाम साईं बलोचा है मरी साईं वडेरो शामिर खान शोरो पातो आ मुझी मेहरबानी वडेरो शामिर खान शोरो पाचे पे दोस्तन सा अने वट वजा अने बच्चे पियो आ भज छड़ा अल्लाह साईं राम कचा मौला साईं आ सिंध पंजाब रहता सिंध पंजाब अले ताड़ी थे वाले मरी पतवा पर मरी के गिल्लची आए मरी धिको चंपो पातो पटे ते पर पातन सा मरी के गिल्ले रात सही दुखी आ बाहर वेही ॻाल्हाइण सोलो आ रात खेडण दुखी ॻाल्हि आ शोरो साहब तो सबनी 200 कुर्ब आगा साहब रांच मैदान में साईं जन कल भी पाता अज भी पाता है हाय बिरोही बिरोही मुर्शी हाय
वाड़ी जो आने 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 भज 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 भजी दुई अंधा ए तो बते आ छदा छदा अल्लाह अल्लाह हेलो हेलो जोरी छडायो ही पंजाब जो नौजवान पर ही थोरो किरेक पहलवान है फकीर वास्तो तो पंहिंजे वॾनि जो हा थोरो हिसाब सां हलो अदा कदुर कयो के चऊं आयो काफ़िलो तरा मोचारी तोड़ सिंगारियूं सैयद चए करहा मछा कोड लख लाए पई लोड चीजा तन जतन जी सिंध पंजाब ऐं रात में ख़ासि तावना रांदियुनि वारो खातो हुकूमत सिंध जो अदा रांद हले तमाम आयल दोस्तन जा असीं वरी बि तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियूं मेहरान टीवी जो पूरो सथ मां सभिनी दोस्तन जो शुक्रगुज़ार आहे बड़े वाह सोना वाह उमरानी वाह आए को अखा खोल के भाई अखा खोल के वो की होया वो फड़ो हेड़ो आ मुकाबलो आ रात जे मैदान में मुकाबलो आ बाबा आगे चलियो आ खालिद ये शर सात का बात जो आ चाहे उमरान जो के चलियो आ इन जो पी पहलवान ये नजीर सर जो पुत्रा कैंची चंपी जंग मुकाबलो रखे लगे ताड़ी वाह शर्रवा ये शर रेमियार खान सात का बाद में भरे ले साईं पहलवान नजीर शर जो ही फर्जंदा नजीर शर पजे वक्त जो मकबूल पहलवान आ कोडी रांध हले रांध जो इंटरनेशनल मुकाबलो आ आता 13 पॉइंटूं आहिनि पंजाब वारनि जूं 13 पॉइंटूं आहिनि पंजाब वारनि जूं ऐं सिंध वारनि जूं आहिनि 10 हा होशियारी रांदि अॼु फाइनल मरहले में आहे कोडी रांदि फाइनल अब्दुल जब्बार जलबानी महिरबानी एजाज अली वासोणे जो कुर्ब जोरी करे जोरी एतो मथे आचार्य आशीष नाग बिरोही अल्लाह हाणे किथे हल ही सही कुरेशी ईअं निकितो आहे जीअं एयरपोर्ट मां जहाज निकिरंदो आहे मार ख़राब शइ आहे रब मार खां चिन बि बेज़ार आहिनि अरे मार खां चिन बि बेज़ार पोइ पीउ नेॾो मुड़ुसु माण्हू आई त पीउ छो नथो हथणी भॼो था जे पीउ त सिंध वारा छिले छॾीनि कोडी रांद शान शौकत सां सिंध पंजाब इंटरनेशनल फाइनल मुकाबलो मेहरान टीवी ते मां ॾिसो पिया है छॾा है पिताफी निकरण जी पूरी कोशिश में आहे एॾा शर वठे पियो पिताफी छॾाए पियो ॻलथो छॾायो पटेलो पातो लगे ताड़ी साईं पंजाब वारनि जूं 14 पॉइंटूं आहिनि ऐं सिंध वारनि जूं 11 पॉइंटूं आहिनि हिकिड़ी भरपूर ताड़ी आणो लगे ताड़ी कोडी रांद पहलवान मलक एहसान
पंजाब जो नामवर पहलवान है शोरो साहब मैदान में वारे वाह पारे जो अमीर शामिर खान शोरो मत मत बिरोई 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 आई मलक कहीं बिरोई मलक कहीं बिरोई आ छिक छिक मारियो 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 वाले पुत्र वाह कंधार वाह 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 ता के कसम बिनी अथन सा ताड़ी भरपूर हणो लगे ताड़ी ते ये रात अज रात 10 खां 12 ताईं रात हलंदी वरी ॿिए ॾींहुं सुबुह ते 12 खां 2 बजे ताईं सुभाणे बि ॾींहं जो 12 खां 2 बजे बाबा जंहिंजूं 25 पॉइंटूं अॻे थींदियूं उहो खटंदो अॼु फाइनल आहे हिकिड़ी भरे ताड़ी हणो लगे ताड़ी ऐं मूंखे हेॾे हेॾे डिस्टर्ब घणो ॿिया दोस्त न कयो त मां रांदि जी हलायां ॿिए पासे ज़हन न फिरायो रांदि ईअं बीह थी वञे हलायो हलायो सूरे मरी शोभ खे त दिलि जा वाम विसार सूरे मरी शोभ खे त दिलि जा वाम विसार हण भाला विण भाकरे आॾा ढालम ढाल मथां तेग तरार मार त मतारो थी ही पिता विया खैरपुर खां आयो आहे खैरपुर खां पहुतो आहे सो पहुते रहो आ सोना आए को तमामा शर लगो आहे शर सादकाबाद जो आहे पिता भी खैरपुर जो आहे वो पंजाब जो आहे ही सिंध जो आहे मुकाबलो सख्त आहे छॾाए पियो लेकिन शोर आज़माइया छॾायो हिकिड़ी भरे ताड़ी हणो रोके रोके फैसलो रेफरी जो आखिरी आहे रेफरी जो फैसलो आखिरी आहे को बि फॾो न करे रेफरी जज आहे फैसलो रेफरी जो आखिरी हूंदो पॉइंट आयो सिंध वारनि खे हिकिड़ी भरे ताड़ी हणो लगे ताड़ी पातो आहे बलोचन में हर दिल अजीज दोस्त मोहम्मद अशरफ बलोच जंहिं पहचण शर्त कदुर कयो आहे बलोच मोहम्मद अशरफ बलोच जो कुर्ब साईं पोजीशन ॿिन्ही टीमनि जी ॿुधाईंदो हलां यादि रखजो त 13 टीमूं आहिनि सिंध वारनि जूं ऐं 15 पॉइंटूं आहिनि पंजाब वारनि जूं हा हेॾां 13 पॉइंटूं आहिनि सिंध वारनि जूं ऐं पंजाब वारनि जूं आहिनि 15 पॉइंटूं जेको 25 अॻे कंदो उहो फाइनल खणंदो तव्हां रांदि हलायो हिते लिखण वारा वेठा आहिनि तव्हां मथां खां छो था कयो तव्हां पंहिंजे किरत खे वठो असां पंहिंजी किरत में आहियूं हिते टे वेठा लिखनि रजिस्टर ते कमु पको आहे होशियारी पहलवान मलक एहसान सिंध पंजाब कोडी कोडी रांदि बाबा आए अन अल्लाह अल्लाह अदा चरिया चोरी करे हो हाँ पंजाब वारो चोरी करे हो पहलवान जाने वाली उमरानी साईं अल्लाह बख्श खास कली साहब कैडेट कॉलेज पेटारो खां पातो आहे ऐं हीअ तो मोहतरम गुलाम नबी मोराई साहब जो मशहूर ऐं थोराइतो आहे उनजो चवण आहे त एॾो सारो सुठो सुहिणो कोडी कोडी रांदि जो ज़बरदस्त जलसो करायो आहे मोराई साहब जी कोशिशनि सां प्रोग्राम थियो आहे असीं सभई मोराई साहब जा तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं वाह 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 छॾा 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 आ सोना छा थियो वारे वाह वाह कंधार वाह हले हाय जोरी फकीरे पॉइंट थियण खां पोइ हाय ठोक वट चलो
उमराणी आई वड़ाच ही वड़ाचा उमराणिया वड़ाच वड़ाचा उमराणी उमराणिया ताली 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 रोके 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 हाँ सही है वाह 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 साईं शोरो सा मैदान में जै तरफ इनाम वडेरो शमीर खान शोरो सदे इनाम दिनो है ने पिरोई है ने वट 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 आई पिरोई पिरोई आई वाह 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 पंजाब वाह तापत विडियो मोहम्मद वसीम तापत विडियो क्रिक पहलवान ये चे तो मां क्रिक कया मो दिमाग कम न कंदो आ सदाई गोठ का बाहरा पहलवान सदाम हुसैन मरी अग्या पंजाब जा 4 नौजवान वठण ला पहलवान सिंध पंजाब अज फाइनल मुकाबलो मेहरान टीवी ते मा दिसो पिया सौ सिधो आ बड़े वाह वाह सोना वाह साईं आए 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 हणते तो वणते रोके वाह कंधार वाह आई नंढड़े ॿारनि जी नाम ॾिनो आहे जानिब खे महिरबानी नंढड़नि जी महिरबानी पहलवान साईं है कुरैशी हेॾा पिरोई आहे हले हले हल 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 हण हण वठ वठ रस्तो ॾियो परते शहर में वेंदा हण हण भरियो अल्लाह आ छिक छिक हल बची वो ओके ओके पाचियो 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 हल हल इहो छा नलको तो हलाई छा रात जो शानदार मुकाबलो सब वधियल भाती मुझे कंधा में आहिनि आवे मां ही नग पार जुलू जिथ यार मेरे दी छोके आवण वञण दी जान कई तरादा जालिम लोके ऊ नक्शे यार दी वस्ती विचूं के कु हाल सुनावा रोके आके गुलाम फरीदा वल जुलू वतना ते न तो बर्फ वेसो मुसाफर होके पहलवान ये है पिताफी गुलबार पिताफी अदा कतुर कयो पहलवानन जो रात अज फाइनल आ मेहरान टीवी जा अदाकार डायरेक्टर सब दोस्त मौजूद आहिनि सबज मेहरबानी वाह वाह खणो हल पिताफी पंजाब वारनि जो 20 सिंध वारनि जो 14 मलक शान मलक मुर्शी लाचारी मोंडे मोंडे लगो आचरियो लगो आचरियो लगो आचरियो वाह वाह हेठ मथे आ जेड़ो आ रोके कैंची है पर बुढ़ी कैंची मुडिया अदा कैंची मुडिया रात जो शानदार मुकाबलो सिंध पंजाब कोडी कोडी रांध फाइनल मुकाबलो आ इन रांध में रांधिन वारो खातो हुकूमत सिंध जो खास तावन आ आई मजर जी मेहरबानी इरशाद भाई जो कुर्ब है मजर इरशाद जोरी जोरी आई नौजवान जी शान जो कुर्ब है अकाउंट मैनेजर है आए आए न अरे आ अल्लाह साईं सिंधी भी शाना थी आए खबर पवे थो सिंधी भी शाना आहिनि असांजा जहिड़ो आहे सिंधी मुर्शी कयो डंडा खणो कुआड़ियूं किथे आहिनि जहिड़ो आहे छॾिणो न आहे मुर्शी कयो मुंहुं ॾियो पहलवान
पहलवान पंजाब जो नौजवान पहलवान मोहम्मद वसीम फैसलाबाद ओए हो रोके 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 रुगो थिड़ण में किरण में पूरा आयो अञा चायूं पियो ॾह सॼो ॾींहुं होटलनि ते आहिनि रांदि जो शानदार मुक़ाबिलो असां पिरिन विच में वहे थो दरिया पंहिंजी रांदियुनि खे हथी वठायो पंहिंजे रांदि कोडी रांदा भला खड़ो आहे हर जाइ ते करायो ॻोठ ॻोठ शहर शहर में करायो पराई रांदियुनि जे पोयां न भॼो पंहिंजी तहज़ीब वारे पासे ध्यानु ॾियो असांजी सकाफ़त सुखी सताबी सकाफ़त आहे ख़ुदा जो कसम आहे दुनिया में हलिया वञो अहिड़ी सकाफ़त न आहे किथे बि वाह 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 मुरानी वाह सलाम आहे मोराई साहब के वजायो 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 होशियारी अचो अचो सूरन वारियूं कयूं सूर पचार कनी घना कनी थोरा काने का सूरन धार इना जेड़ा तार से मु झोली पाए चलिया अता अथन 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 टाइम ना मिजा वारे वाह हने साईं वड़ाचा अग चलियो वड़ाच अग चलियो वड़ाच उमरानी छडायो उमरानी हल ये ये बिठो सिंधी सिंधी मुर्सी कयो विड़ी ॾेखारियो विड़ी ॾेखारियो हा सिंधी हटण वारा कोन आयो विड़ी ॾेखारियो मुंहिंजो अॻिते मरणो आहे त अॻिते मरो पोइते न हटो पहलवान हाणे वञण लाइ तयार आहे वरी ग्रेक पहलवान मोहम्मद वसीम फैसलाबाद सिंध पंजाब है मेहरान टीवी छडायो बज 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 ताड़ी थे रात जो इंटरनेशनल मुकाबलो आहे साईं 18 जो मुकाबलो आहे 23 पॉइंटूं आहिनि पंजाब वारनि जूं ऐं 18 आहिनि सिंध वारनि जूं रांदि जो शानदार मुकाबलो रांदि जो शानदार फाइनल मुकाबलो जाबिर अली ऐं चोर अली नंढड़े साजिद अली वासवाणी जो कुर्ब साजिद अली वासवाणो मुंहिंजी महिरबानी वाह वाह हाणे ओइते पोइ रोक रोक भाइयो लगे ताड़ी इहो पहलवान इबरार वड़ाइच वाह वड़ाइच वाह वड़ाइच वाह 24 पॉइंटूं थियूं सां पंजाब वारनि जूं बाबा 25 ते फ़ैसिलो आहे ऐं 10 पॉइंटूं उन खां पोइ थींदियूं हा 10 पॉइंटूं उन खां पोइ छो जो दोस्त घणा आया आहिनि मोतबर दोस्त पाता आहिनि 10 पॉइंटूं रांदि हलंदी 25 खां पोइ कोडी रांदि पहलवान अजहर अब्बास कुरैशी लियाकतपुर पंजाब है अल्लाह कैंची छिक अल्लाह हलो इन सां गॾु साईं इन सां गॾु पंजाब वारनि पहिरीं रांदि खटे वरिती आहे हिकिड़ी भरपूर ताड़ी थे लगे ताड़ी पंजाब वारनि पहिरीं रांदि खटे वरिती आहे मां वरी बि दोस्तनि खे शौक़ी अर्ज़ कंदुसि हिकिड़ी ताड़ी थे भरपूर पंजाब वारनि लाइ भरपूर ताड़ी थे महिरबानी कोडी रांदि जो ज़बरदस्त मुक़ाबिलो अव्हां जे साम्हूं आहे हले अदा पालो मटायो हलो मोहतरम गुलाम नबी मोराई साहब
ऐं आगा जफर दुरानी साहब रांझ मैदान में हेॾा शोरो साहब पातो आहे शामिर खान शोरो उनजी महिरबानी हसब कयूं दिल खसब कयूं पंथ डसब कयूं कम खावण था पहलू प्यार ॾितुई पिछे धार कितुई क्यों इकरार कितुई दिल लावण था काफ करम करो दिल नरम करो को शर्म करो साडे आवण था आखे गुलाम फरीदा असा सच खेसूं तुसा रुसवे सो कीड़ पोवे सी गल पर चावण था पहलवान पिस्टोल पहलवान गुलबार पिताफी पिस्टोल वाड़े वाह बाबूबली फौजी बाबूबली बाराणी जो ग्रुप है ऐं इकबाल सोलंकी लाउती बशीर सोलंकी आयो आहे अल्लाह हिकिड़ी भले ताड़ी हणो लगे ताड़ी वाड़े वाह वाह पिता भी वाह पहिरीं पॉइंट हासिल कई आहे सिंध वारनि पहिरीं पॉइंट हासिल कई सिंध मुंहिंजी जीचल अम्मा आहे सिंध सोहणी आहे सिंध बरकत वारी आहे सिंध सोहणी आहे सिंध जा माण्हू बहादुर आहिनि वाह 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 पहलवान क्रिकेट पहलवान साईं मोहम्मद वसीम है वजा 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 इए मरी मथो ॾियो वाह वाह लाशारी वाह सिंध वारा मुंहुं ॾियनि पिया सिंध वारा विढ़नि पिया पहिरीं रांदि पंजाब वारनि खटे वरिती आहे पंजाब जा बहादुर पहलवान मैदान में कोडी रांदि हाणे वञण लाइ तयार आहे सद्दाम हुसैन सिलो नवाब शाह शहर काज़ी अहमद सोनो शहर आहे काज़ी अहमद आहे को आवड़ाइच आ फौजी आ शर आई किथे सोना देख के सवाल कितो से असा कर सोना कर गया माना मोतबर दोस्त मुख्तलिफ इदारन सां तालुक रखंदड़ सरकारी दोस्त भी आहिनि ऑफिसर भी आहिनि साहबी भी आहिनि आहे ऐं तजिज़े निगार भी पतल आहिनि हा आहे को वजा रोके उल्टो जोर ना आनो वाह शर्वा जे न सुञाणन सच के वे न उन्हनि वटि रात जो बेहतरीन मुकाबलो जे न फकीर जे न सुञाणन सच के वे न उन्हनि वटि है सोना है लाशारी मुकाबलो मलक छड़ाए पियो लाशारी कैंची भैया लेकिन वरी मलक निकरी हो ताड़ी थे भरपूर ताड़ी थे लगे ताड़ी आइए रात जो शानदार मुकाबलो आज फाइनल मरहले में आज रात 10 वगे मेहरान टीवी ते वरी रात ॾिसजो साॻी वरी सुभाणे 12 वगे खां मंझंदि 2 वगे ताईं रात 10 खां 12 ताईं वरी सुभाणे ॾींहं जो 12 खां 2 वगे ताईं मेहरान टीवी हले कंहिं अंगण न कणा भुवन छोरी बुख केड़ा मूं ॾिठा तन ॾोथी अड़नि जा दुख सिंध न संभरे सुख उपरे सिजलाई वया पहलवान उमरानी चेकंपात दड़ी खैरो
आजा फ़कीर जी पार अथव फ़कीर इन पॉइंट का पोइ हेॾे अचो हेॾे हाज़िर थियो वाह वाह हेठि मथे चाहे 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 रात ॾेखारियो जहिड़ो आहे छॾणो कोन्हे सख़्तु मुक़ाबिलो आहे चैली मुक़ाबिलो सिंध पंजाब रात में वाह मारियो रोके वाह वाह शर्वा वाह सोना वाह पंजाब पंहिंजा रांदीगर ठाहियो सिंध वारा हिते कमु वॾो कमु आहे मालकी न आहे सिंध जे पहलवानी मालकी घटि आहे हिते उहिदेदार ॿिया ठहिया था वञनि खेॾनि हिकिड़ा महिनत हिकिड़नि जी खायो वरी ॿिया था वञनि उहे चूंडियल ई कोन्हनि जेके वठी था वञनि फंड ॻाल्हायूं था सच त भत फिको आहे कुरेशी मुड़सी कयो ॿियो कुरेशी किराए ॾेखारियो आयो को तव्हां मां साईं गैरती आचरियो विढ़ंदो हण पिरोही वजा छिक रोके रात जो शानदार मुकाबलो आहे कोडी रांद पिरोही टाप ते विढ़ियो आहे टाप अदा हिकिड़ी भरे ताड़ी पिरोही लाइ लॻे ताड़ी ही पंहिंजी टीम जो सरवाण भाई अॻवान आहे ॿिन्ही पासे टे पॉइंटूं थियूं आहिनि 3 पंजाब वारनि जूं 3 सिंध वारनि जूं 3 पंजाब 3 सिंध जो नौजवान पहलवान साईं गुलबार पितावी है न मुकाबलो सख्त थी पियो आहे सिंध जो मुकाबलो आहे हेॾां है न पंजाब जो रोके ताड़ी ते वाड़े वाह रोके फ़कीर रोके अचो हेॾां हेॾे अचो इनाम वठो अचो हेॾे अचो खुदा जी सणाई देव अचो रात जो शानदार मुकाबलो आहे रात हलंदी को बि बाणी न टोड़े हले उमरानी रेफरी रात हले कोडी रात आता जेको थी सके वंदा वञो हलो फ़कीर हली वियो हलो हाणे तकड़ा हलो 4 पॉइंटूं थियूं सिंध वारनि जूं 3 पंजाब वारनि जूं इंटरनेशनल मुकाबलो कोडी रांद साईं मूंखे हिते इनवाइट कयो आहे एहसान कलवड़ ऐं मुर्तज़ा मजबूर मुंहिंजा भाइर आहिनि दोस्त न आहिनि पर भाइरनि जहिड़ा दोस्त आहिनि वाह इंटरनेशनल मुकाबलो मेहरान टीवी ते सिंध पंजाब 3 ॾींहं रांद ही रांद जुमे वारे ॾींहं खां शुरू आहे हाणे वञण लाइ तयार आहे सिंध टीम जो भलोड़ पहलवान जानिब अली उमरानी वाह सोना वाह कयो वञे आए को रात जो शानदार मुकाबलो ऐं मां मीरपुर माथल जो दोस्त असांजो मोहम्मद हनीफ मल्हण उनजी महिरबानी आए ठोक वजा हेठि मथे हणते त वणते रोके अरे तव्हांजो एॾो झेड़ो आहे छा
हिकिड़ी भरपूर ताड़ी थे उमरानी ला भरपूर ताड़ी थे मलक साईं ई पालपुर रहीम यार खान जो पहलवान अने है चलिया कैंची 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 चढ़ी वन रोके 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 वाह 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 नारे हैदरी ताके कसम हिकिड़ी भरपूर ताड़ियों चरे भरीला वाड़े हमसल वाह हमसल वाह आजा सब इनाम जो अजे बहेडा ताड़ी थे हाँ असी वरी बि मोहतरम गुलाम नबी मोराई साहब जा मेहरान टीवी वारन जा ऐं मेहरान टीवी जे पूरे सथ जा तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियूं वाड़े वाह शीशनाक वाह ऐं इन रांदि में ख़ासि तावन रांदियुनि वारो खातो हुकूमत सिंध जो हुकूमत सिंध रांदियुनि वारे खाते जा भी असीं तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियूं अॼु रांदि जो फाइनल मुक़ाबिलो अन क़रीब ख़ैर खूबीअ सां पूजाणी ते पहुचण वारो आहे पहलवान अपरार वड़ाइच रहीम यार खान हैदराबाद शहर में रांदि आऊं अनोसर महबूब अली वासणो तमाम दोस्तन जो सबनी जो तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां अमा सभई महिरबानी आहे वाह वाह हाय मरी ओ मरी अल्लाह अने 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 हेल रोके 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 अल्लाह इने सां गॾु अञा आहिनि पहुचूं अञा आख़िरी आहे मेहरान टीवी जो मज़ाया फनकार पातो आहे मंजूर हुसैन चांडियो उनजी महिरबानी आहे जंहिं हाली मुंहिंजो क़दुरु कयो आहे मूंखे शाबस ॾिनी आहे मंजूर हुसैन चांडियो महिरबानी आ सोना को पंजाब जा 4 पंच वठण लाइ अॼोके रांदि जी आख़िरी पॉइंट वरी 12 महीने जेके चेरा हयाती जा मेला मुक़दर जा मेला नसीब जा मेला आहिनि जेकॾहिं मूंखां का ग़लती थई हुजे त सभिनी दोस्तनि खे अर्ज़ा माफ़ कजो हयाती जो को भरोसो कोन्हे इंसान आहे आ सोना मादी थी न मारवी तुंहिंजो अल्लाह आहे सवन वरन जा ॾुखड़ा हिकु लहज़े मंझल आहे अहिड़ो ई मालिक आहे जो माग पहुचाईंदी मारवी थर थर पवन थाक उमर मारू उड़न जा वड़े वाह कंधार वाह छदा अल्लाह हेॾा केॾा बलियो खणो पंहिंजो भाउ खे इन सां गॾु अॼोकी रांदि ख़ैर खूबीअ सां पूजाणी थिया मां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां ऐं मेहरान टीवी वारा सभिनी आयल दोस्तनि जा ऐं शौक़ीननि जा बि थोराइता आहिनि ऐं तरतीब वारे इनाम ॾिना वेंदा पंजाब जो कृषि
की तरफ का मार्शल जानब कमरानी कृष्णा कृष्णा